श्री सुखमनी साहिब अष्टपदी अरणी पौड़ी बी। गुर के गृह सेवक जो रहे, गुर की आज्ञा मन में सहे, आपस का कर कुछ न जनावे, हर हर नाम हृदय सद ध्यावे। मन बेचे सतगुर के पास, तिस सेवक के कार्य रास। सेवा करत होय न कामी, तिस कह होत प्राप्त स्वामी। अपनी कृपा जिस आप करे, नानक सो सेवक गुर की मत ले। अपनी कृपा जिस आप करे, नानक सो सेवक गुर की मत ले। जो सेवक गुरु जी घर में तो रहे, सो गुरु जी आज्ञा अंदर में मनसा तो मने। वो सेवक पाण के कुछ भी न तो समझे, अभिमान न तो करे, ऐं सदैव हरि जो नाम हृदय में तो ध्याए। जो पंहिंजो मन सतगुरु के विकणे थो अर्पण करे थो, अहिड़े सेवक जो सब कम रास थिए थो। जो सेवा करे निष्कामी थिए थो, उनखे सचो स्वामी प्रभु परमात्मा प्राप्त थिए थो। जंहिं सेवक ते प्रभु पाण पंहिंजी कृपा करे थो, सो सचो सेवक गुरु जी सिख्या वठे थो। मन प्रबोध 33 खां 36 ताईं। तज काया माया का तुमो, तन में मन में जप नाम। नूरी गोविंद गाए मनत, पूरन तुझा काम। राम नाम जो सिमरे सिमरे, सोई साचे मान। नूरी गोविंद गाए मना, सिमरे पाए पद निर्वाण। गंगा जमुना तीरथ स्नान, सब बिठा कर तू जान। नूरी गोविंद गाए मना बिन, सिमरन निफल सब स्यादान। दिस जग सारो आहे कठोर, सहजो कहजो कोई नार। नूरी गोविंद गाए मना, राम नाम आधारो जीवन आ। नूरी गोविंद गाए मना, राम नाम आधारो जीवन आ। वेठे वाटू निहारिया, वेठे वाटू निहारिया,
तो बिन सजड़न जियऊं सगा, तो बिन सजड़न जियऊं सगा, तो बिन दादन जियऊं सगा, तो बिन दादन जियऊं सगा। वेठी वाटू निहार्या, 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 वेठी वाटू निहार्या। सड़िया तोखे सिक में अंदर जे छिक में, गिलन घोड़ा गारिया, गिलन घोड़ा गारिया। सड़िया तोखे सिक में अंदर जे छिक में, गिलन घोड़ा गारिया, गिलन घोड़ा गारिया। वेठी वाटू निहार्या, 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 वेठी वाटू निहार्या। करे मेर मोते मिठा मुंजा मालिक, करे मेर मोते मिठा मुंजा मालिक, करे मेर मोते मिठा मुंजा मालिक, करे मेरे मोती मिठा मुझ मालिक। पहंजे घर घुराए, पहंजे घर घुराए। वेठी वाटू निहार्या, 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 वेठी वाटू निहार्या। दे अंजलि अखे आसीस, दे अंजलि अखे आसीस। वरी मोटे तो वट, वरी मोटे तो वट। जा सुलखा तुंहिंजी आहियां, जा सुलखा तुंहिंजी आहियां, जा सुलखा तुंहिंजी आहियां। वेठी वाटू निहार्या, 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 वेठी वाटू निहार्या। तो बिन दादन जियऊं सगा, तो बिन दादन जियऊं सगा।
वेठी वाटूं निहाऱ्या, वेठी वाटूं निहाऱ्या, वेठी वाटून निहाऱ्या, वेठी वाटून निहाऱ्या, वेठी वाटूं निहाऱ्या, वेठी वाटूं निहाऱ्या, वेठी वाटून निहाऱ्या, वेठी वाटूं निहाऱ्या, वेठी वाटूं निहाऱ्या, वेठी वाटूं निहाऱ्या.
नामता तुझा छा नाही कयो तो छा नाही कयो तो छा नाही कयो ॼाणा कीन मां कुछ न की ज्ञान ध्यान न की ज्ञान ध्यान ॼाणा कीन मां कुछ न की ज्ञान ध्यान न की ज्ञान ध्यान परूर फ़क़त हीअ हिकिड़ी करी जी एहसान कुर्बान वञा तुंहिंजे नाम तां तो छा नाही कयो तो छा नाही कयो तो छा नाही कयो सुर्त मिलंदी शब्द सां पोरिया थींदा सां पोरिया थींदा सां सुर्त मिलंदी शब्द सां पोरिया थींदा सां पोरिया थींदा सां नूरीअ जी कमल क़दमनि में अंजलि वेठी वहाई नूरीअ जी कमल क़दमनि में अंजलि वेठी वहाई अंजलि वेठी वहाई अंजलि वेठी वहाई कुर्बान वञा तुंहिंजे नाम तां तुझा नाही कयो तो छा नाही कयो तो छा नाही कयो दोस्त खणी दुनिया में तुझेड़ो ना को कुर्बान वञा तुंहिंजे नाम तां तुझा नाही कयो तो छा नाही कयो तो छा नाही कयो तो छा
मुझे दिल जो एक तू ही होत किए जिया दादल किए जिया दादल किए जिया दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन प्रीतम किए जिया तो बिन प्रीतम किए जिया जीत वन्यात तू प्यो निहारी जीत वन्यात तू प्यो निहारी एक एक अणु अमा प्यो तू पुकारी एक एक अणु अमा प्यो तू पुकारी राधा की तो नाहे विसारो राधा की तो नाहे विसारो इन दिल अंदर तो नियड़ो मारो इन दिल अंदर तो नियड़ो मारो किए जिया दादल किए जिया दादल किए जिया दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन प्रीतम किए जिया तो बिन प्रीतम किए जिया मुझा प्राण प्यारा श्याम सुहारा मुझा प्राण प्यारा श्याम सुहारा जले हथ हथन में वटी हल प्यारा जले हथ हथन में वटी हल प्यारा उन पार नूरे उन पार नूर जितना है जुदाई उन पार नूर जितना है जुदाई हित जीवन अंजलि बने पिय जाई हित जीवन अंजलि बने पिय जाई किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन प्रीतम किए जिया तो बिन प्रीतम किए जिया दादल किए जिया दादल किए जिया दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन प्रीतम किए जिया तो बिन प्रीतम किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन दादल किए जिया तो बिन प्रीतम किए जिया श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13 श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13 वैर भाव खां जो रहे थो परे ऐं सभिनी जो मित्र अभिमान ममता बिना खिम्यावान दयालु रहे जो सदा संतोषी ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान
यतन में रतन जो रहे तो पके निश्चवारो, मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जा रे, चिंता खुशी खान यारो, हसजना है जाएंगे न कि क्रोध को, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, चिंता बिना जो करे तो सुधारो, फल की इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। बिना हर्ष आई द्वेष त्यागे तो जो भलो आई बुरो, चिंता रहित जो न उमेदू अरे, सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। शत्रु मित्र ईमान अपमान, छद गर्मी आई सुख दुख सबिन में, समाभाव रखे तो रहे राजी सबते, निंदा स्तुति में सागी रीत हले तो, धन नजर मिलकत बिना शांति को अस्थिर चित्त वारो, सब्र में रहे जो सोई भक्तमय जो प्यारो, सब्र में रहे जो सोई भक्तमय जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्तमय जो प्यारो, सोई भक्तमय जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थयो।
श्री नूरी ग्रंथ पेज 877 877 यज्ञ अज नीह झुड़ा लो, आज फकीरा का नीह निरालो, आज नेण नेण अथम आलो, सत शक्त पर्दा लाहे लाए, अज शाम आयो हेठ आहे, बुधो प्यो बंसरी वॼाए, प्यो गीता जो गीत गाए। छा पियो चवे, जेकी करी जेकी खाई दान में नी, जेकी पूजा में विझी एक पुष्प एक फूल, सूखम या स्थूल, जेकी गुर चरणन रखी, सो सब यज्ञ अथई, जगदीश्वर खे कबूल। डे 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 डिहारी, डे चरणन में निहारी, डे थी निर्मल पाक, डे थी कदमन जी खाक, उन जो एक कणो अथई सोन घणो, अथई शाम पाण, जो अची करे पाण कुर्बान। Sacrificial offering. Cloudy is the day today, and unique is the love of the devotees today. Today, full with tears are my eyes, setting aside the 7 impenetrable wheels. Shama has come down to this earth. Listen, he is playing on his flute, and he is singing the song of Gita. What does he say? Whatever you do, whatever you eat, whatever you give in charity, and whatever you offer as part of your worship, a single flower, whether tiny or large, whatever you proffer at the feet of the Master, is a sacrificial offering, acceptable to the Lord. Give and give each day, as you gaze at the lotus feet of the Lord. Give and be sanctified. Give and be as dust unto the lotus feet of the Lord. Just a grain of grace from Him is more valuable than any amount of gold. It is the Lord Shama himself who comes and offers himself as a sacrificial offering. अथम आस तोलाय, अची मिल मोराणा। अथम आस तोलाय, अची
लाए अची मिल मोराणा प्रथम आस तोलाए बेठी तोला न्यारा अची तो निहार बेठी तोला न्यारा अची तू निहार विहारे निहारे ये दिलड़ी तो तार निहारे निहारे ये दिलड़ी दुता पंजो महे बमरलो हरी तो वजाए पंजू मुही बमुरलो बड़ी तू बजा परन जो छोड़ो एक लहजे मिलाए परन जो छोड़ो एक लहजे मिला प्रथम आस तोलाए अची मिल मोराणा प्रथम आस तोलाए अची मिल मोराणा प्रथम आस तोलाए पंजो महे बमुरलो हरी तो वजाए पंजू मुही बमुरलो हरी तू बजा परन जो छोड़ो एक लहजे मिलाए परन जो छोड़ो एक लहजे मिला मुइया के मन ठार अची तू जियार मुइया के मन ठार अची तू जिया अंजलि के प्यारा पंजो प्यार पिया अंजलि के प्यारा पंजो प्यार पिया प्रथम आस तोलाए अची मिल मोराणा प्रथम आस तोलाए अची मिल मुराणा आया हित अकेली आया हित अकेली मिंजा हालन माणा आया हित अकेली आया हित अकेली मिजा हलन माणा प्रथम आस तोलाए अची मिल मोराणा प्रथम आस तोलाए अची मिल मुराणा प्रथम आस तोलाए हरे कृष्णा दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम हरे कृष्णा हरे राम दादा श्याम 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 दादा श्याम
हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, भारत में केतिरनि हंधनि ते, भारत खां ॿाहिरि किन मुल्कनि में मूंखां वरी वरी इहो सुवाल पुछंदा आहिनि त प्यारे दादा साधू वासवाणी पाण ते नूरी तख़लस छो रखियो? कहिड़ो सबबु जो प्यारे दादा सभिनी नालनि मां नूरीअ जो नालो चूंडियो? तव्हां ॾिठो आहे न, प्यारे दादा जे बाणीअ में वरी वरी नूरी निमाणी शब्द अचे थो। एतिरे क़दुर जो संग्रह जेको तव्हां कठो कयो आहे, प्यारे दादा जे बाणीअ जो संग्रह, उनखे तव्हां नालो ई ॾिनो आहे नूरी ग्रंथ। नूरी ग्रंथ, नूरी नालो प्यारे दादा छो चूंडियो? सबबु कहिड़ो? किथां मां शुरू करियां जो तव्हांखे ॿुधायां? 1933 जो वक़्तु हो। 1933 माना 61 साल अॻु। ही हुई ॾींहं हुआ, गर्मीअ जा ॾींहं हुआ। प्यारे दादा 3 ॾींहंनि में हिकु नई हलचल हैदराबाद सिंध में जारी कई हुई। भेनरुनि जे जागृता जी हलचल। ऐं भेनरुनि खे प्यारे दादा हिकु स्टोर्स बि खोले ॾिनो हो, सखी स्टोर्स, जो फ़क़ति भेनरूं मैनेज कंदियूं हुयूं। उन स्टोर्स ते वाड़े वटीअ ते भेनरूं अची वेहंदियूं हुयूं, चार्ज खणंदियूं हुयूं। ऐं हिकु ॾींहुं हिन गर्मीअ जे मौसम में प्यारो दादा इन स्टोर्स ते अचे थो ऐं अची भेनरुनि खे मिले थो। इन स्टोर्स में हिकु दुछती हूंदी हुई। मथे दुछतीअ ते प्यारो चढ़ी वञे थो। भेनरूं जेके उते हाज़ुर आहिनि अची कठियूं थियनि थियूं। ॻाल्हियुनि कंदे प्यारो दादा खेनि चवे थो त असांजे नगर जी हिकु वॾे में वॾी घुर्ज आहे, हिकु स्कूल जंहिंमें बालकियुनि खे सची विद्या ॾिनी वञे। बेशक केतिरा ई स्कूल आहिनि जिते बालकियुनि खे विद्या ॾिनी वञे थी, पर उहा सची विद्या, जा विद्या जंहिं विद्या द्वारा खेनि परूर पवे त असीं हिते न पृथ्वीअ ते कहिड़े कर्तव्य वास्ते आया आहियूं, जंहिं द्वारा नवां घर ॾीन। प्यारो दादा साधू वासवाणी वरी वरी चवंदो हो, होम बिल्डिंग इज नेशन बिल्डिंग। जेकॾहिं तव्हां नओं भारत ठाहिण चाहियो था त वञी नवां घर ॾियो। द होम इज द यूनिट ऑफ सोसाइटी। जेकॾहिं तव्हां नवां घर ॾिया, तव्हांजो भारत पाण ई नओं थींदो। ऐं प्यारे दादा जे अखियुनि में इहो सुपिनो त उहो को स्कूल खुले जिते बालकियुनि खे उहा सची विद्या ॾिनी वञे, जंहिं विद्या द्वारा हू नवां घर ठाहीनि। ॻाल्हि प्यारो दादा करे थो। उते असांजी प्यारी जा पहिरीं पहिरीं सेक्रेटरी सखी सत्संग जी पार्वती, मिसिस पार्वती मलकानी हाज़ुर आहे। ऐं पार्वतीअ जो प्यारे दादा जे वचननि में ॾाढो विश्वास हूंदो हो। चवंदी, संतनि जे मुख मां जे वचन अचनि था से अजाया नथा वञनि। जेकी बि संत चाहिनि था सो करे सघनि था। यकदम पार्वती चवे थी, प्यारा दादा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, तव्हीं फ़क़ति आज्ञा ॾियो स्कूल खुली वञे। स्कूल लाइ जॻह खपंदी। भाई चमनदास नई जॻह ठहिराए रहियो आहे। उहो असांजे भेण रतनी, उहा बि उते हाज़िर हुई। रतनी मोहिनीअ जी भेण, देवकीअ जी भेण। रतनीअ जो मास्टर हो भाई चमनदास। रतनी वञी जेकर भाई चमनदास खे वेनती करे त इहा सॼी जॻह असांखे स्कूल वास्ते ॾियनि, उन में असीं स्कूल शुरू करे सघंदासीं। उन वक़्तु प्यारो दादा खीसा खोले थो पंहिंजा, ॾिसे थो त खीसे में फ़क़ति हिकु टको आहे। टको कढी
पार्वती खे ॾे थो। पार्वती मूंखे फ़क़ति ही आहे, इन टके मां असीं स्कूल शुरू कंदासीं। वक़्तु की न थम विस्तार में तव्हां सां ज़िक्र करियां, पोइ कीअं ही बालकियूं पाण में गॾिजी चंदो उगाड़ीनि थियूं। पहिरीं पहिरीं प्यारे दादा जो हमेशह हूंदो हो, जीअं न आतू थी बि तव्हां खां यूनिट्स वठंदो आहे, तीअं प्यारे दादा जी आज्ञा हूंदी त को बि फंड तव्हीं फ्लोट करियो, पहिरीं तव्हीं पाण जेतिरो बि पंहिंजे वित आहिर ॾेई सघो ओतिरो तव्हीं ॾियो। पोइ चाढ़ीनि थियूं पहिरीं, पोइ निकिरनि थियूं। स्कूल खुले थो 4 जून 1933 सुबुह जो 5 बजे, आर्तवार जो ॾींहुं हो। आर्तवार जे ॾींहुं ही स्कूल खुलियो, जॾहिं ॿिया सभु स्कूल बंदि, ही स्कूल खुलियो 5 बजे प्रभात जे पर्दे में। पहिरियों पीरियड सेंचुरी जो पीरियड अची बालकनि खे मिलंदो हो, भॼन ॻाईंदियूं हुयूं, गीत ॻाईंदियूं हुयूं। प्यारो दादा का न का आखाणी या कंहिं न कंहिं सतपुरुष जो जीवन चरित्र ऐं हिन जी सिख्या जो ज़िक्र कंदो हो। अजीब वायुमंडल इन स्कूल में हूंदो हो, द ओरिजिनल मीरा स्कूल। पोइ जॾहिं स्कूल खुले थो, कुछ वक़्त खां पोइ प्यारे दादा खे कोठ अचे थी लाहौर मां। लाहौर में भारत युवक संघ नवजवाननि जो मंडल आहे। उहे चवनि था असीं वॾी यूथ कॉन्फ्रेंस को ठाहे रहिया आहियूं, तव्हीं अची सभापति थियो। प्यारो दादा चवे थो मां तयारु आहियां। हैदराबाद जा भाउर भेनर उन्हनि खे ॻाल्हि नथी वणे, उहे न चाहींदा हुआ त दादा को थोरो ई वक़्तु हैदराबाद खां परे रहे। चवंदा मदारी कोन्हे, न वञनि असीं बंदि करे सघंदासीं, वञणु संदसि बंदि करे सघंदासीं, मोटा आहिनि त असांजे थवे कोन थींदो। पर प्यारो दादा वञे थो, लाहौर में वञे थो। प्यारो धनराज छानन आहे, उते अजीब लीलाऊं लॻियूं। लाहौर में स्टेशन चवंदा सॼो प्लेटफॉर्म माण्हुनि सां भरिजी पियो। जॾहिं खेनि ख़बर पई प्यारो दादा लाहौर में अचे थो, हिकु वक़्त ते प्रिंसिपल हो न दयाल सिंह कॉलेज जो, 3 ॾींहंनि खां वठी दादा जे जीवन जी सुगंध उते पखिड़ियल हुई। प्यारे दादा खे चवणसि तव्हांखे प्रोसेशन में वठी हलूं। चई प्रोसेशन कुझु न। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿिए ॾींहुं जंहिं यूथ कॉन्फ्रेंस थियणी आहे, सभु स्कूल ऐं कॉलेज लाहौर में बंदि कया विया। चऊं हिकु हिकु विद्यार्थीअ खे मोकल मिले, वझ मिले, जीअं वञी हिन कॉन्फ्रेंस में शामिल थिए। मुल्तान में प्यारो दादा वञे थो। ॿियनि हंधा कोठूं अचनि थियूं, जलंधर मां, मोंटगोमरी मां, लुधियाना मां। पर हाणे प्यारे दादा खे ख़त अचनि पिया भाउरनि ऐं भेनरुनि त हैदराबाद मां, त हैदराबाद तव्हीं छॾे विया आहियो। हैदराबाद हैरान थी वई आहे, तव्हां खां सवाइ हैदराबाद बयाबान आहे। तव्हीं उहा त वृंदावन लॻी पई हुई, हींअर बयाबान, हींअर तव्हीं कीअं बचो। शांति प्यारे दादा खे रोई ख़त लिखे थी। ओचितो तार अचे थी, शांति वटि तार अचे थी, आई एम कमिंग, 3 अखर, आई एम कमिंग दादा। सभिनि जा गंग ई ठरी विया, ठरी गंग थी विया। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पोइ कीअं न प्यारो दादा अचे थो, पोइ कीअं न वरी शांति अची प्यारे दादा वटि रहे थी। हींअर थोरी सग संदसि शरीर में आहे। सभिनी ॻाल्हियुनि जो ज़िक्र अॼु नथो करे सघां, पर कुझु वक़्त खां पोइ प्यारो दादा चवे थो मुंहिंजो शरीर अलबत् थकल आहे, दौरो करे आया न त शरीर थकिजे थो। मुसाफ़िरियूं गुजनि थियूं न, स्वाभाविक शरीर थकिजे थो। प्यारे दादा चओ को अहिड़ो आस्थान हुजे जिते मां वञी जेकर आराम वठां। सिंध में का हिल स्टेशन की न हूंदी हुई। हिते जीअं महाबलेश्वर भरिसां आहे, उन खां भरिसां जे चाहियो त खंडाला ऐं लोनावला बि आहिनि, पर महाबलेश्वर भरिसां आहे। मूंखे चवनि था 2.5 कलाक लॻनि था उते पहुचण में। उते सिंध में टकराई ज़मीन थोरी हूंदी हुई, झिरक उनखे चवंदा, झिरकनि। ऐं प्यारे दादा खे वेनती कनि था तव्हीं जेकर झिरकनि में हली 2-4 ॾींहं गुज़ारियो, तव्हांखे आराम मिलंदो, तव्हांखे विश्राम मिलंदो। झिरकनि जो मुख़्तियारकार हाज़िर हो हुते, तंहिं चयो मुंहिंजो वॾो बंगलो पियो आहे, तव्हीं जेकर उते हली रहो। प्यारो दादा झिरकनि में वञे थो। मां भाए थो डिसेंबर जो महीनो हो,
लाहौर में प्यारो दादा वियो 5 नवंबर, मोटियो 3 नवंबर। दिसंबर जे महीने में प्यारो दादा झिरकन वञे थो 4 ॾींहंनि लाइ ऐं प्यारे दादा सां कहिड़ा सभागा गॾिजी वञनि था। शांति नंदी वञे थी, प्यारो बाबा गंगाराम वञे थो, बाबा गंगाराम जी धर्म पत्नी लक्ष्मी देवी, तव्हां मां किन खे यादि हूंदी, शांति नंदी चांहि ठाहींदी हुई, बाबा गंगाराम जी धर्म पत्नी लक्ष्मी खाधो तैयार कंदी हुई। ऐं राति जे वक़्तु प्यारो दादा जॾहिं अची निहारींदो ऐं ॾिसंदो, नंढियूं नंढियूं टकरियूं हूंदियूं हुयूं, नंढियूं टकरियूं। प्यारो दादा चांडोकीअ में निहारींदो, टकरियूं ॾिसंदो हो, छिक थींदी हुअसि, सभु सुम्हिया पिया हूंदा हुआ। आहिस्ते आहिस्ते शांति की तरह प्यारो दादा निकिरी वञी टकरियुनि ते वेहंदो, वञी ॻाईंदो हो। उन्हनि गीतनि में पहिरियों भेरो नूरी तखलस आयो। नूरी तखलस प्यारे दादा चूंडियो जॾहिं झिरकनि में छो, झिरकनि जे भरिसां, झिरकनि ऐं ठटे जे विच में अथव हेलाला टकरी, हेलाया टकरी जे हेठाईअ ते आहे किंझर ढंढ आहे जिते नूरी रहंदी हुई। सो झिरक तमामु किंझर ढंढ जे नज़दीक, उतां ॼण त नूरी पंहिंजे किंझर ढंढ मां निकिरी आई झिरकनि में प्यारे दादा वटि अची दर्शन ॾिनई ऐं दादा चयो अॼु खां वठी मुंहिंजी बाणी जा ईंदी उहा नूरीअ जी बाणी करे सॾी वेंदी। नूरी बाणी, नूरी बाणी, नूरी बाणी। नूरी केरु हुई? मोहाणी हुई, जंहिंखे ॼाम तमाची कबूले थो, चएसि थो तूं राणी आहीं मुंहिंजी। पर नूरीअ कॾहिं की न पछाड़ीअ ताईं पाण खे राणी करे सम्झो। हमेशह चवंदी हुई मां ॼाम तमाची जी दासी आहियां, बानी आहियां त मां मोहाणी, मूंखे खणी राजा जी कृपा थी आहे जंहिंजे करे मूंखे खणी राणी कयो अथई। आहियां त उहा न असुल में आहियां मोहाणी, निमाणी हुई, न्याज़ वारी हुई। प्यारो दादा वरी वरी चवंदो मां तलाश में आहियां। खांसि पुछबो तव्हीं छाजे तलाश में आहियो? चवंदो मूंखे खपनि उहे न जे विद्वान हुजनि, न जे पढ़ियल हुजनि, न जे होशियार हुजनि, न जे लिखण या ॻाल्हाइण में उन्हनि खे शक्ति हुजे, न कि मूंखे उहे खपनि जेके मशहूर हुजनि या वॾा हुजनि या शाहूकार हुजनि, लखापति हुजनि, करोड़पति हुजनि, न कि उहे जंहिंजी शिकिल सुंदर हुजे, ॿाहिरियों रूप, पर मूंखे उहे खपनि जे निमाण। असीं सभु सम्झंदा आहियूं असीं निमाणा आहियूं ऐं हिन वक़्तु सभु निमाणा आहियूं जेके वेठा आहियूं हिते, पर थोरो ई केरु असां लाइ चवे ओॾी महिल जॾहिं मां निमाणो थियां, उहा आहे निशानी निवृत जी। निमाणो हो जो पंहिंजी निंदा अहिड़ीअ तरह ॿुधे थो जीअं पंहिंजी साख ॿुधे थो, हुन ते असरु नथो करे। हू चवे थो जे मुंहिंजी निंदा थिए थी मां त आहियां इन खां घटि न, ही त मूं ते ही महिरबानी कनि था जो अञा वधीक के अखर मूं बाबति नथा चवनि। संतनि जी इहा साखी अथव, संतनि खे लोक वरी वरी अची निंदींदा आहिनि, तिखा अखर ॻाल्हाईंदा आहिनि। संत मुश्की खे चवंदा आहिनि तव्हां त अञा थोरा अखर चवनि, अञा केतिरा ई चई सघो था, चओ त असीं तव्हांखे ॿुधायूं कहिड़ा अखर अञा तव्हां असां लाइ चई सघो। असीं नंढी वॾी ॻाल्हि ते गुस्से में भरिजी वञूं था, जोश में भरिजी वञूं था, सम्झी छा थो, मूंखे तो पूरी ॻाल्हि ॿुधी कोन्हे मुंहिंजी, वग़ैरह वग़ैरह। त प्यारो दादा चवंदो मां आहियां निमाणनि जे तलाश में, ऐं निमाणनि जी तलाश प्यारे दादा खे झिरकनि में वठी वई ऐं उते नूरी निमाणीअ जो दर्शन प्यारे दादा खे मिले थो। शायदि ईअं प्यारे दादा चयो त नूरी मुंहिंजे अंदरि घिरी वई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वरी वरी ख़ासि करे बालकियूं प्यारे दादा खे चवंदियूं असांखे बि त नूरी निमाणीअ जो दर्शन करायो। सम्झंदियूं की न हुयूं त प्यारो दादा पाण नूरी निमाणी आहे, त चवंदियूं असां तव्हां दर्शन कयो, असांखे बि त दर्शन करायो नूरी निमाणीअ जो। पोइ हिकु राति जो प्यारे दादा चवनि त जे हरू भरू तव्हीं दर्शन करणु चाहियो थियूं, तयारु हुजो त मां तव्हांखे ॿुधायां। चऊं हा, जेकी चवंदा असीं कंदासीं, पर असांखे नूरी निमाणीअ जो ज़रूरु दर्शन कराइजो। चईं अॼु राति जो नूरी निमाणी ईंदी, साम्हूं विर्ख
उनजी हीअ ॾाड़, हीअ ब्रांच, हीअ शाख उन ते अची वेहंदी, पर दर्शन उनखे मिलंदो जो सॼी राति जागी रहंदो। जेकॾहिं थोरो ई वक़्तु तव्हां निंड कई त नूरी हली वेंदव, उन ई वक़्तु हली ईंदी। सभिनी चयो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हिकु राति जाग, हेतिरियूं रातियूं सुम्हिया आहियूं, जे हिकु राति जाॻियासीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो के पुस्तक खणी वेठा पढ़णु, के माला खणी वेठा, शीला खां मालाऊं वरिताऊं, विया उहे जपींदा, विया फेरींदा, के जागी वेही रहिया पंहिंजो पद्मासन लॻाए, 11 लॻा, 12 लॻा, 12:30 लॻा, 1 लॻो, थकु थियो, झूटा खाइण लॻा, विसरी विन त असांखे सॼी राति जाॻणो आहे। 2 बजे ताईं सभु लेटी पिया, चऊं 1 मिंट रुगो लेटी वरी उथी था वेहूं। इहा निंड अहिड़ी थींदी आहे जो 1 मिंट लेटिया त वरी 6-7 बजे मस उथी सघिजे। लेटी पिया, प्यारो दादा 2 बजे आयो, 2 बजे आयो, चक्कर हणी वियो, के ॾिसे हथ हीअं ते के सुम्हिबो आहे, अलाए कहिड़ो नज़ारो हूंदो आहे, किंजा वात फाटल, के त माॻई पंहिंजे मौज में अची घुंघरा हणण लॻा, गीत वेठा ॻाइनि, किंजो सभु इहो दर्शन ॾिसी प्यारो दादा मोटी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं गॾिया प्यारे दादा खे, सभिनी जा कंध हेठि, दादा चवनि त 2 बजे आई नूरी निमाणी, पर तई सभु सुम्हिया पिया हा, तव्हां कंहिं बि कोन हुनजो दर्शन। चऊं असांखे ॿियो चांस ॾियो। पोइ प्यारे दादा ॿियो चांस बि ॾिनूं, शायदि 3 चांस बि ॾिनई, पर सॼी राति यकसाई जाॻण फ़क़ति इन लाइ त असीं नूरी निमाणीअ जो दर्शन कयूं। हूअं जाॻी वेंदा, सिनेमा में वञी वेंदा, जाॻिया वेठा हूंदा, वीडियो वेठा ॾिसणा, 1 पिक्चर, 2 पिक्चर, 3 पिक्चर, लंघे वेंदो वक़्तु, पर नूरी निमाणीअ जे दर्शन लाइ जाॻण ॾुखियो आहे। पते रांदि वेठा कंदा, सॼी राति गुज़री वेंदा। जुआरी के अहिड़ा थींदा आहिनि, सुबुह जो 4 बजे 5 बजे घर मोटंदा आहिनि, सॼी राति वेठा पियो। पर नूरी निमाणीअ जे दर्शन लाइ केर जो जाॻी सघे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शल असीं निमाना थियूं, निमाना थियूं, कुझु की न थियूं, आहियूं त कुझु की न आहियूं, सचुपचु कुझु की न। उहा परम शक्ति आहे जो पंहिंजो कमु करे वेठी आहे। मां पियो सम्झां मां वेठो कमु करे, मां छाजो वेठो, मां आहियां कुझु की न। मूंखे परम शक्ति जे उहा छॾे वञी इते ई ढेरी थी वञा। 4 ॼणा खपंदा खणण लाइ, मूंखे खणी हिक पासे रखंदा। मां आहियां कुझु की न। इहा परूड़ नूरी निमाणीअ पाती। नूरी निमाणी किंझर ढंढ में मोहाणा रहंदा हुआ, उन्हनि जे आके में पैदा थिए थी। मोहाणनि लाइ चयल हूंदो हो त कारा, कोझा, किना, बदबूअ जा भंडार, उन्हनि मां बांस अहिड़ी पई ईंदी हुई, उन्हनि जे नज़दीक वञी न सघिजे। उन्हनि जो कमु ई हूंदो मच्छुनि सां, मच्छुनि जी बांस सॼो वक़्तु पई ईंदी, खाईंदा बि मच्छूं हुआ, रहंदा मच्छुनि सां गॾु हुआ। के जॻहियूं बॻहियूं कीन हुन रहण वास्ते, झूपड़ियूं कीन हुअसि, गुज़ारींदा पंहिंजो वक़्तु ॾींहुं ऐं राति ॿेड़ियुनि में। इन गंदे वायुमंडल में रहंदा, गप में रहंदा, किन सां भरिया पिया हूंदा हुआ। अहिड़े कम्यूनिटी में नूरीअ जो जनम थिए थो। ॼाम तमाची तॾहिं राजा हो। समो करे खे सॾींदा आहिनि, समनि जो राज हो। समा शुरूआत में राजपूत हुआ, हिंदू राजपूत हुआ। पोइ मां सम्झां थो 1053 11वीं सदीअ जे विच धारे 1053 में मुसलमान अचनि था, काहे सिंध ते अची कब्ज़ो कनि था। ऐं समा उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ ॾियनि था राजपूतनि खे। उहे हूंदा हुआ राजा तिमीअनि जा। इहे जेके समा हूंदा यादव कुल जा हूंदा हुआ, यादव कुल जा राजा, उहे उन्हनि खे तकलीफ़ ॾाढी ॾियनि था। केतिरा भॼी वञनि था कच्छ। मां हींअर कच्छ में वियुसि, पोइ उते जेको पछाड़ीअ जो राणो, ऐं भारत जो विरहाङो थियो, तंहिंखां अॻु राणे जे हथ में हो कच्छ। उहो राणो उन सिंध जो राजपूत हूंदो हो। पाण खे पोइ हिते वञी जोनेजा या इन नाले सां पाण खे सॾाईंदा, जोनेजा, उन्हनि जो राज थिए थो। बाक़ी जेके हिते रहिया यादव कुल जा राजपूत से मुसलमान थिया सिंध में।
उन्हनि खे सॾींदा समा। समा 1320 14वीं सदीअ जी शुरूआत में ही जेके जोने जा वञी कच्छ में पहुता, तिन पंहिंजो राज उते खड़ो कयो। उहे वरी उते जा राजा थिया। 1330 में मां 33 में मां सम्झां थो, अलावुद्दीन खिलजी जॾहिं अचे थो सिंध में, तॾहिं 3 ॾींहंनि में राजा हूंदा सूरमा, उन्हनि खे कोठींदा सूरमा। मुसलमान जेके अचनि था 1053 में 11वीं सदीअ में, उहे हूंदा सूरमा। सूरमा अची सिंध ते फतेह पाइनि था। अलावुद्दीन खिलजी अचे थो, इन्हनि सूरमनि जी पार पटे फिटी करे थो, ऐं पोइ जॾहिं सिंध मां मोटी वञे थो दिल्लीअ में, तॾहिं पुठियां इहे समा वरी जाॻनि था। हींअर मुसलमान आहिनि इहे, हींअर हिंदू की न आहिनि, राजपूत की न आहिनि, मुसलमान आहिनि, पर उहे जाॻनि था ऐं उहे सिंध जो राज पंहिंजे हथ में कनि था। इन्हनि समनि मां टियों या चौथों ॼाम तमाचियो, पाण खे ॼाम सॾाईंदा हुआ। ॼाम अनवर, ॼाम अहिड़ी तरह ॿिया बि नाला आहिनि, ही ॼाम तमाची। जंहिं वक़्तु नूरी जो जनम थिए थो, उन वक़्तु राजा आहे ॼाम तमाची। सहावत जो साईं हो, अजीब इंसान हो, पर मुंहिंजो वक़्तु पूरो थिए थो। वधीक ज़िक्र भल ॿिए भेरे उमेद तकर में तव्हां सां सॼी ॻाल्हि जो ज़िक्र कंदुसि, पर अॼु जेकर असीं पाण सां इहो हिकु वीचार खणी वञूं, हिकु साधन, मां जेकर चाहियां घटि में घटि हफ़्ते में हिकु साधन उन जो वीचार कयूं, उथंदे वेहंदे हलंदे चलंदे। मां जेकर पाण खे पियो इहा हिकु ॻाल्हि यादि ॾियारियां त हीउ हफ़्तो असां डेडिकेट कयो आहे नूरी निमाणीअ खे। शल मां थोरो कुझु निमाणो थियां, निमाणी थियण जी कोशिशि करियां। बेशक मुंहिंजो सुभाउ मूंखे ओवर पावर करे वेंदो, पर उन वक़्तु बि मां न विसारियां त मूंखे हिन हफ़्ते में निमाणे थियण जी कोशिशि जल्दी। आई मस्ट गेट बैक टू माई बैलेंस। इहो जेकर असीं साधन करियूं हिन हफ़्ते में, अचो त निमाणा थियूं, निमाणा थियूं। निहारीन लोक चवनि हिननि खे छा थियो हिन हफ़्ते में, रंग ई हिननि जो ॿियो बदिलजी वियो आहे। प्यारा त अहिड़ा निमाणा कीअं थिया, अहिड़ा मिठा कीअं थिया। हिकिड़ो हफ़्तो रुगो, वधीक मां तव्हांखे नथो चवां। वरी ॿिए हफ़्ते ॾिसंदासीं कहिड़ो असीं आदर्श पंहिंजे अॻियां रखूं। इन खे विद्या में चवंदा आहिनि एजुकेशन एंड वैल्यूज़। का न का वैल्यू खणो, को न को आदर्श खणो, को न को आइडियल खणो, उथंदे वेहंदे हलंदे चलंदे वरी वरी पाण खे यादगिरी ॾियारियां, निमाणो 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 निमाणो। ॿियो न त अधु अधु कलाक खां पोइ 2 सेकंड 3 सेकंड बचाए रुगो इहा यादि, निमाणो थियणो अथई, संभाल के चए। लालच ईंदे पाण जॾहिं तूं थियणु चाहींदे निमाणो, तॾहिं वधीक लालच ईंदे, पर तूं पंहिंजो प्यारे प्रभुअ जे शक्तिअ में पुख़्तो रहिजांइ। निमाणो निमाणो निमाणो। मां पियो तव्हांखे चवां इहे ॻाल्हियूं, मुंहिंजी अलाए कहिड़ी हालत अॼु थींदी। मूंखे ताईं सभु आसीस कजो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा भाउर, शल तव्हां सभिनी ते आसीस थिए। तव्हीं निमाणा थियो, न्याज़ ऐं निरत जा रूप थियो, ऐं तव्हांजे सदके ई तव्हांजो दास बि इन राह में अॻिते अॻिते विख वधाए हिकु सभागे ॾींहं पंहिंजे मालिकनि जे कमल क़दमनि में क़बूल पवे, जीअं हीअ मानिक यात्रा सफल थिए, सफल थिए, सफल। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, दादल कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है। प्रभु तेरी ही कृपा